نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی واکھاڻ اللہ رب العزت جل جلالہ जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे. छो जो जंहिं काइनात खे वजूद बख़्शियो, जंहिं मख़लूक़ खे ज़िंदगी अता कई, बेजान खे जानदार, जानदार खे बेजान कई, क़यामत जे ॾींहुं जो मालिक बादशाह आहे, यौम हिसाब जो, संदसि मर्ज़ी सां काइनात हले थी, संदसि मर्ज़ी सां काइनात ख़तमु थींदी, संदसि मर्ज़ी सां जंहिंखे जेतिरो जिते इज़त मिले, रिस्क मिले, मान मिले, मर्तबो मिले, ऐब ढकजनि, सज़ाऊं मिलनि या राहतूं मिलनि, मनसब मिलनि या तनज़ुली मिले या उरूज मिले, सभु उन हिकु रब जे हथ में आहे. इन जे करे उहो ई इबादत जो हक़दार आहे, जो उहो ई असांजो ख़ालिक़ बि आहे, उहो असांजो मालिक बि आहे. तंहिंखां पोइ लखें करोड़ें बल्कि लातादाद दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं अचण वारे तमामु समूरनि नबियनि रसूलनि, बल्कि तमामु जिन इंस, बल्कि तमामु मख़लूक़ात 18,000 अजनास जेके बि पैदा थियूं, जेके रब जे इल्म में आहिनि, सॼी मख़लूक़ात जो सरदार अल्लाह रब, महबूब उन जो, काइनात जो मालिक, ख़ालिक़ अल्लाह, मालिक मदीने वारो साईं, उन्हनि ते लखें करोड़ों दुरूद सलाम ऐं उन जी आल ऐं असहाब ते लखें करोड़ें बल्कि लातादाद दुरूद सलाम. सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जे वाट जे समूरनि सामाईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू. ऐं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी. नाज़रीन, जीअं त अॼु हिन दजाली दौर में, फितनवी दौर में, जिते हर तरफ़ फ़साद फैलिजी वियो, जिते जाइज़ कमनि खे नाजाइज़ तरीक़े सां इस्तेमालु थो कयो वञे, खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, खोड़ सारियूं, जो उहे ॻाल्हियूं हिकु हया वारो माण्हू कंहिंखां पुछी नथो सघे, हया वारी नियाणी कंहिंखां पुछी नथी सघे. कुझु कम अहिड़ा आहिनि जेके माण्हू चाहींदो नाहे करणु, उन जो साथी, उन जो यानी ज़ाल आहे त मुड़ुसु, मुड़ुसु आहे त ज़ाल, जंहिंजे आॾो माण्हू मजबूर थी वञे, करिणो पवे. हाणे सवाल इहो त असां त अल्लाह जा बाना आहियूं न, असांखे हुकुम त क़ुर जी पैरवी जो, असांखे हुकुम आहे जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी जो. त क़ुर जो हुकुम छा आहे? जदीद फ़िक़ही मसाइल, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असां कंहिंखां पुछी नथा सघूं. हालांकि इन में को हरज न आहे, शरअ में को शर्म न आहे. क़ुर में हैज़ और निफ़ास जा मसइला लिखियल आहिनि, अहादीस जे अंदरि हाणे ज़ाहिर आहे असां जेको प्रोग्राम पेश कंदा आहियूं क़ुर और हदीस जी रोशनी में हूंदो आहे. असां मुफ़्ती साहिब खे घुरायो आहे जदीद मसाइल ते अॼु कलाम कंदासूं. तंहिंजे करे मां तमामु पंहिंजे भाइरनि भेनरुनि अदड़ियुनि नमड़ियुनि खे गुज़ारिश कंदुसि त पाण ॾिसो ऐं के अहिड़ियूं ॻाल्हियूं अॼु तव्हां ॿुधंदो जेके तव्हां कंहिंखां आमतौर ते मुमकिन आहे त चई न सघंदा हुजो. प्रोग्राम जी लिंक मोकिलियो उनखे त हू ॿुधे त मुफ़्ती साहिब क़ुर हदीस जी रोशनी में छा था फ़रमाइनि पिया. अॼु जे दौर में जेके बुरायूं फैलिजी वियूं आहिनि या जदीद मसाइल आहिनि, उन्हनि ते असां ज़बरदस्त हिकु आलिम दीन खे मदऊ कयो आहे, जंहिंखे तव्हां खोड़ सारे प्रोग्राम में ॿुधो हूंदो. सुहिणे अंदाज़ में क़ुर हदीस जी रोशनी में फ़िक़ही मसाइल खे अहसन अंदाज़ में अवामुन्नास जे ज़हननि मुताबिक़ सोले लफ़्ज़नि में पेश कंदा आहिनि. सभ खां पहिरीं त उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो. मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम सिकंदरी साहिबु, अस्सलामु अलैकुम. वालेकुम सलाम वरहमतुल्लाह. अवां जी महिरबानी आहे असांजे प्रोग्राम तशरीफ़ वठी आया. ऐं असां वटि हिकु भलो सना ख़ान, बेसिक त आहे सिंध जो रहंदड़, यानी सिंध जे गादीजंद कराची जो रहंदड़, पर छो त हीअ हाणे माइग्रेट करे वियो आहे कैनेडा, त हाणे कैनेडियन थी वियो आहे. सो कैनेडा खां हींअर आयल हो थोरे वक़्त लाइ, सो राब्तो थियो, ख़्वाहिश जो इज़हार कयूं त मां बि जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में ऐं उन जे रब जी शान में कलाम पेश करणु चाहियां थो. सो अॼु असां उन फॉरेनर अॼु जे दौर में, हूअं त बेसिक त हितां जा ई आहिनि, पर हाणे छो त माइग्रेट थी विया, सो कैनेडा खां तशरीफ़ वठी आया लेकिनाथ ख़ान खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयो आहे. उनखे बि अवां पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते भलीकार चवां थो. मोहतरम नबील अहमद अयूबी साहिबु, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह.
وعلیکم السلام ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ آپ کا شکریہ، آپ ہمارے پروگرام میں تشریف لائے۔ جزاک اللہ خیر۔ اللہ آپ کی حاضری اپنی بارگاہ میں قبول فرمائے۔ آمین سو الہی ناظرین، اساں جی روایت رہی ہے اساں پنجے پروگرام جی باضابطہ شروعات اللہ تبارک و تعالیٰ ان جے محبوب علیہ الصلوۃ والسلام جی واکھण سان کندا آहियूं۔ اچو त حمد باری تعالیٰ نبیل احمد ایوبی سہروردی کھان ॿुधण جو شرف حاصل کयो۔ حق لا الہ الا اللہ، لا الہ الا اللہ، حق لا الہ الا اللہ، لا الہ الا اللہ، حسبی ربی جل اللہ، ما فی قلبی غیر اللہ، نور محمد صلی اللہ، لا الہ الا اللہ، حق لا الہ الا اللہ، لا الہ الا اللہ۔ کسی نے پوچھا کہ جنت کی کوئی قیمت ہے؟ کسی نے پوچھا کہ جنت کی کوئی قیمت ہے؟ تو مصطفیٰ نے کہا لا الہ الا اللہ، لا الہ الا اللہ، حق لا الہ الا اللہ، لا الہ الا اللہ۔ حسین پاک سے پوچھا کہ کچھ بچا بھی ہے؟ حسین پاک سے پوچھا کہ کچھ بچا بھی ہے؟ تو سر کٹا کے کہا لا الہ الا اللہ، لا الہ الا اللہ، حق لا الہ الا اللہ، لا الہ الا اللہ، محمد رسول اللہ۔ ماشاءاللہ نبیل احمد ایوبی صاحب سہروردی صاحب، آپ کا شکریہ، آپ نے بہترین انداز میں حمد باری تعالیٰ پیش کرنے کی سعادت حاصل کی۔ ناظرین، میں ایک شعر پڑھو ہنن تو حسین پاک سے پوچھا کہ کچھ بچا بھی ہے تو سر کٹا کے کہا لا الہ الا اللہ، انہی کے منصوب آہے یہ رباعی۔ رباعی ان شعر کے چبا جے میں 4 سٹروں ہوجن، ان کے چبا رباعی، ربا اربع 4 مان نکتالا تو ان کے رباعی چیجے، تو ان میں منصوب آہے معین الدین چشتی اجمیر رحمۃ اللہ علیہ، خواجہ غریب نواز ڈا، تو شاہ است حسین، بادشاہ است حسین، دین است حسین، دین پناہ است حسین، سرداد نداد دست در دست یزید حقا کے بنائے لا الہ است حسین۔ حسین پاک سے پوچھا کسی نے کہ کچھ بچا بھی ہے تو سر کٹا کے کہا لا الہ الا اللہ۔
यानी मां सिर त ॾिनो, ला इलाहा इल्लल्लाह जी बका कयुमि, सलाम इमाम हुसैन जी इन क़ुर्बानी ते ऐं उन जी तुरबत अतर ते लखें करोड़ दुरूदो सलाम मदीने वारे साईं जी सदके में, मदीने वारे साईं जी आल ते बि दुरूदो सलाम। नाज़रीन, अचो त अॼु की मौज़ू ते मुफ़्ती साहिब सां गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। मुफ़्ती साहिब, अॼु असां जदीद फ़िक़ही मसाइल ते अवां सां गुफ़्तगू कंदासूं, छो त मौक़ो आहे, मुफ़्ती साहिब आहियो तव्हां, अल्लाह पाक तव्हांखे शरफ़ अता फ़रमायो आहे, तव्हां तख़सुस कयो आहे फ़िक़्ह में, जंहिंखे असां इंग्लिश में स्पेशलाइज़ेशन चऊं। डॉक्टर त सभु डॉक्टर हूंदा आहिनि, पर स्पेशलिस्ट हूंदो आहे न को गुर्दे जो स्पेशलिस्ट आहे, को जेरे जो स्पेशलिस्ट आहे, को दिलि जो स्पेशलिस्ट आहे, को दिमाग़ जो स्पेशलिस्ट आहे। अल्लाह पाक तव्हांखे फ़िक़्ह जी स्पेशलाइज़ेशन ॾिनी आहे। तव्हांखे फ़िक़ही मसाइलनि जे करे पुछूं था ताकी असांजी सही रहनुमाई थिए। पहिरीं सुवालु जेको ज़हन में अचे थो उहो इहो आहे त अॼु जे दौर में, छो त जेॾी माण्हू तरक़ी कई आहे, मां हिकिड़ो जुमिलो चवंदो वञा त माण्हू चवंदा आहिनि सी वॾनि जी सोबत में वियो। सुवाल इहो थो पैदा थिए, वॾो आहे केरु? वॾो उहो आहे जंहिंजी सोबत में तव्हांजी सोच वॾी थिए। आसान वॾे जी उहो आहे त जंहिंजी सोबत, पोइ किताबी सोबत हुजे, तक़रीरी सोबत हुजे, मुलाक़ात वारी सोबत हुजे, वॾो उहो आहे जंहिंजी सोबत में तव्हां में सोच वॾी थिए तव्हांजी। जंहिंजी सोबत में तव्हांजी सोच महदूद थिए, लिमिटेड थिए, नंढड़ी थिए, उहो वॾो न आहे, उहो नंढो आहे। उनजी सोच बि नंढी आहे, उनजी सोबत सां तव्हांजी सोच बि नंढी थी वञे पई। वॾा थियो, वॾी सोच कहिड़ी? अल्लाह सभ खां वॾो आहे, अल्लाह अकबर। उनजो कलाम पढ़ो, सम्झो, उनखां पोइ जेकॾहिं वॾो आहे त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नबियनि जो बि इमाम सरदार आहे। इहा सोबत तव्हांखे मिलंदी उलमा खां, मुफ़्ती किराम, फ़ुक़हा खां। मुफ़्ती साहिब, सोच नंढी थी वई आहे, से ॿार पालींदो केरु ऐं केरु एॾो ख़्यालु कंदो? बोझ पइजी वियो आहे, जेको आहे सो रिस्क थिए। असां वटि जेको आहे सो पैसो एतिरो न आहे, इकनॉमिकल तौर ते पोइ पइजी विया आहियूं, खाराए कोन था सघूं, औलाद घटायो। हाणे इहो सुवालु मां तव्हांखे नथो कयां त इहो अमल कीअं? हाणे इहो त वरी हिकिड़ो अलॻि सां मौज़ू आहे। मां तव्हांखां इहो थो पुछणु चाहियां त इन जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इख़्तियार कया वेंदा आहिनि। नसबंदी कराई वेंदी आहे, अॼुकल्ह त पूरो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे, मतां थी सघे थो दुनिया में कंहिं बि मुल्क में न हुजे, पाकिस्तान में मुंहिंजो पोर्टफोलियो आहे, हिकिड़ी अलॻि सां वज़ारत आहे हुनजी, बबूदे आबादी, यानी आबादी खे घटायो। सो लॻो हथु, नबी करीम अलैहिस्सलाम जो फ़रमान ॿुधायो त नसल घटाइण जे लाइ हुकुम ॾिनो अथऊं, वधाइण जे लाइ हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त तव्हां नसबंदी, इस्क़ात हमल, या वरी छो त फ़िक़ही मसइलो आहे, कॉन्डोम वग़ैरह इस्तेमालु कयो थो वञे, इन जो इस्तेमालु कीअं आहे, शरीयत छा थी चए पई? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन, अम्मा बाद। अल्लामा साहब, तव्हांजो जेको सुवालु आहे जदीद मसइलनि मां हिकु मसइलो आहे। लखे करोड़े रहमतूं उन उलमाए दीन जे मथां हुजनि जिन उलमाअनि क़ुरान ऐं हदीस मां इस्तिंबात करे, इस्तिख़राज करे, इज्तिहाद करे जदीद मसइलनि जो हल कढियो। बेशक उन्हनि मां हिकु मसइलो ही बि आहे नसबंदी जो, हमल खे किराइण वग़ैरह जेके बि तरीक़ा आहिनि। त सभ खां पहिरें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इरशाद फरमायो त घणा ॿार पैदा करण वारी औरत सां निकाह कयो। अच्छा, इहो नबी जो हुकुम आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? बिल्कुलु, फ़रमाने आलीशान आहे, घणा ॿार पैदा करण वारी औरत सां निकाह कयो, छो त क़यामत जे ॾींहुं मां पंहिंजी उम्मत जी कसरत जे करे ॿियनि ते फ़ख्रु कंदुसि। सुभान अल्लाह। फरमायूं त क़यामत जे ॾींहुं आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभिनी नबियनि जी उम्मत कठी थींदी, टोटल सफ़ूं थींदियूं 120, उन्हनि मां 80 मुंहिंजी उम्मत। सुभान अल्लाह। फरमाइनि था त कसरत जे करे मां फ़ख्रु कंदुसि। ऐं जेको अमल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो क़यामत जे ॾींहुं फ़ख्र जो सबबु बणिजे ऐं असां उन अमल खां पोइ ते हटूं, ही उम्मत जे लाइ बहितर कोन्हे। मुफ़्ती साहिब, तमामु ज़बरदस्त गुफ़्तगू आहे। इहा गुफ़्तगू हलंदी, ब्रेक जो वक़्तु थी चुको आहे। नाज़रीन, छा कयूं, मजबूरी आहे, वक़्त जी पाबंदी आहे, नंढिड़ो कमर्शियल ब्रेक आहे। सवाल मुंहिंजो उहो ई आहे, जवाबु उनजो ई ॾींदा मुफ़्ती साहिब, मगर छा आहे त वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो। नंढिड़ो कमर्शियल ब्रेक आहे, असां इजो था वापसि वरूं ऐं ॿियो न वञिजो ॿिए पासे, इहे ॻाल्हियूं तव्हांखे मतां ॿिए कंहिं जाइ ते न मिलनि, इंशाअल्लाह। इजो था वापसि वरूं, ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। अचो त मुफ़्ती साहिब खां मां सवाल करे चुको आहियां, मां विच मां रुकावट दूर थो थियां। मुफ़्ती साहिब जी,
कलाम जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन जी तरफ़ रग़बत ॾियारी आहे त कसरत उम्मत हुजे, घणा ॿार पैदा करण वारी औरतुनि सां निकाह कयो वञे। हाणे जेके असां वटि जदीद मसइलनि मां हिकु मसइलो आहे त ॿार खे कोशिशि इहा कई थी वञे त घटि खां घटि हुजनि, जीअं विच में हिकु नारो बि आम थियो बच्चे धोई अचे, त हीअ शरीयत जे एतबार सां शरीयत जे मिज़ाज जे ख़िलाफ़ु आहे। छो त रिज़्क़ ऐं माश जो ज़िम्मो अल्लाह तबारक व तआला खयो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो नहनु नरज़ुकुकुम व इय्याहुम, तव्हांखे बि असां रिज़्क़ था ॾियूं, उन्हनि ॿारनि खे बि असां था रिज़्क़ ॾियूं। सुभान अल्लाह। व मा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, ज़मीन ते जेको बि चुरंदड़ फिरंदड़ आहे उन सभ जे रिज़्क़ जो ज़िम्मो रब ते आहे। अच्छा सिर्फ़ इंसान न आहे, इंसान तख़सीस न आहे, साह वारी तमाम साह वारी शयुनि जो रिज़्क़ जो ज़िम्मो रब करीम जे हवाले आहे। अच्छा ज़िम्मो खयो अथई, जी बिल्कुलु। पोइ छा जो घबराइणो यार। त हाणे रब करीम ही थो फरमाए ऐं अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही था फरमाइनि त मूंखे कसरत उम्मत ते फ़ख़्रु हूंदो। हाणे उम्मत ऐं उम्मती जे लाइ बहितर इहा आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं अमल में रग़बत ॾियारी आहे उन में कोशिशि करे उन ते अमल करे। हाणे असां वटि जेके हिन ॿारनि जे वधीक सिलसिले खे रोकण जे लाइ मुख़्तलिफ़ ज़रिया अच्छा सभु हिकिड़ो मां इन में हिकिड़ी एड कयां हिकिड़ी ॻाल्हि अवामुन्नास जे ज़हननि में ईंदी हूंदी त हीअ सुवाल बि थिए हा, त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इहो नथो सोचे त रिस्क जी घटिताई आहे, इहो थो सोचे त मां सुठी तरबियत कयां हिननि जी। हिकिड़ो ॿारु एतिरो वॾो थिए, हाणे हिकिड़ो ॿारु हंज में आहे त ॿियो पेट में आहे, उहो 2 साल ई खीरु नथो पीए पियो त 40 ते ॿियो ॿारु थी थो वञे, उहो ॿारु वरी अधु में आहे त माउ चए थी मां पूरी नथी पवां हिन खे परवरिश में, हिन खे पालियां हुनखे पालियां, हुनखे मां पंहिंजो इबादत रियाज़त, उन जे करे इन नियत सां त मां पंहिंजी इबादत पूरी करे सघां। मुंहिंजी तबियत का औरत अहिड़ी आहे, इस्काती अमल जा ॿिया सबब बि आहिनि न, का अहिड़ी औरत आहे जेका ॿार ॼणे थी त डॉक्टर चए थो तूं कमज़ोर थी वञे, ऐं पाण बि कमज़ोरी महसूसु करे थी, इबादत बि नथी करे सघे, वीचारे रोज़ा चवंदा नथी रखे सघे। इन हालत में त मां सही माना में औलाद जी परवरिश कयां, दीनी तरबियत कयां, पंहिंजी बि मुड़ुस जी बि माना हक़ूक़ अदा करे सघां, इन जो हिननि में लॻी पई हुजां त हुन वीचारे जो कुझु थिए ई न, इन नियत सां थोरो वक़फ़ो करणु छा जाइज़ हूंदो? जी बिल्कुलु, कुझु शर्तूं आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखंदे वक़फ़ो करे सघिजे थो। उन्हनि मां हिकु इहा आहे त औरत ॾाढी कमज़ोर आहे, उनजी रत आहे ई कोन, जेकॾहिं मज़ीद हाणे हामिला थींदी त उनजे लाइ जान जो ख़तरो थी सघे थो, उनजे लाइ उज़्व जे लाइ को ख़तरो थी सघे थो। या वरी अहिड़ी औरत आहे जिन जो ॿारु ऑपरेशन जे ज़रिए पैदा थिए थो, हाणे डॉक्टरनि चयो आहे जेकॾहिं ईंदड़ ॿारु थींदो त उहो ऑपरेशन जे ज़रिए थियो त जान खे ख़तरो आहे। या वरी ॿियो को सही उज़र आहे, जीअं परवरिश जो मसइलो आहे, मसलन हिकु ॿार हिन जी हंज में आहे, जेकॾहिं ॿियो हमल थी वेंदो त खीरु ख़तमु थी वेंदो, हुन ॿार जे थंज जो मसइलो आहे, त इन्हनि उज़रनि जे करे वक़फ़ो जुज़ वक़्ती थोरे वक़्त जे लाइ करे सघिजे, मुकमल कटे छॾणु उहो मना आहे। अच्छा, हाणे जीअं मसलन उन में तरीक़ो पहिरें तरीक़ो हीउ इख़्तियार कयो वेंदो आहे, मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, उन जा हुकुम बि मुख़्तलिफ़ आहिनि। जीअं असां वटि जिनसी ताल्लुक़ात जाइज़ तरीक़े सां क़ाइमु करण खां बाद में घरवारी ऐं मुड़ुसु चाहींदा आहिनि असांखे औलाद न थिए, दवा या गोरियुनि जो इस्तेमालु कंदा आहिनि, त जेकॾहिं हिते को सही उज़ुर आहे, मसलन औरत कमज़ोर आहे या वरी जेके मूं ॿुधाया इन्हनि मां को उज़ुर मिले थो पोइ त जाइज़ आहे। जेकॾहिं इन्हनि मां को उज़ुर कोन्हे, माश जो ख़ौफ़ आहे या बग़ैर ॿियो को ग़ैर शरई सबबु आहे, दुनिया मग़रिब खे फॉलो करण वारो सबबु आहे, त पोइ हीउ ग़लति आहे, गुनाह जो कमु आहे। ठीकु आहे, इहो अलॻि थी वियो। हाणे चऊं था उन सवाल पहिरियों जेको मुंहिंजो हले पियो जी, त इन में मुख़्तलिफ़ शयूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। जी बिल्कुलु, हाणे मुख़्तलिफ़ शयूं औरत जे रहम ते बि हिकु परदो वग़ैरह लॻायो वेंदो जंहिंखे लोप चवंदा आहिनि, या मर्द इस्तेमालु करे कंडोम वग़ैरह, त उनजो मादो ई अंदरि न वञे, त इहो बि नाजाइज़ तरीक़ो आहे। छो त जेको पाणी आहे न, जेको ॿिज आहे उनखे सही जॻह ते इस्तेमालु करणु घुरिजे, पंहिंजी जॻह ते पहुचाइणु घुरिजे। हाणे हीअ ॿिज सही जॻह ते इस्तेमालु कोन था कनि, शरीयत चाहे थी उते इस्तेमालु थिए, त इन जे करे ई गुनाहगार थींदा। पर उहे जेके शर्तूं मूं अर्ज़ु कयूं, उहे शर्तूं हिते बि मौजूदु आहिनि, पोइ हीअ अमल इख़्तियार करे सघनि था। ऐं इन खां बाद में हिकिड़ो ॿियो, यानी जेकॾहिं सही उज़ुर नाहे, सही उज़ुर आहे, औरत परेशान थिए थी, जी बिल्कुलु, ॿार जे मथां ॿार आहे, परवरिश सही नथी थिए पई, उहो ॿार अॻिते हली करे गुमराह थी सघनि था, उनजी दीनी तरबियत न थींदी त अॻिते हली मुआशिरे जा भला न बुरा अफ़राद पैदा थींदा। उन्हनि जी फितने खे बचाइण जे लाइ औरत जी नियत इहा आहे, इन दौरान वक़फ़ो करणु, नसबंदी या कॉन्डोम जो इस्तेमालु, पोइ बि नाजाइज़? नसबंदी न, अच्छा, हू नसबंदी हूंदी आहे त
हमेशह जे लाइ हू जेका ॿार पैदा करण वारी ताक़त आहे उनखे ख़तमु करणु ऐं कंडोम वग़ैरह जेको इस्तेमालु कयो वेंदो आहे या गोरियूं वग़ैरह दवाऊं वग़ैरह ही वक़्ती तौर हूंदो आहे। ठीकु। त पोइ इहे जेके उज़ुर आहिनि वक़्ती तौर करे सघिजे थो, यानी उन्ही सूरतुनि में वक़्ती वक़फ़े जी इजाज़त ॾिए थी। मुकमल यानी कि बचेदानी कटराए छॾणु या उनजे मथां कुझु अहिड़ो बंदि सील करे छॾण जो एॾे कतिरो वञे ई न, त इहो नाजाइज़ ऐं हराम आहे। वक़्ती तौर ते दवा वग़ैरह जो मूं अर्ज़ु कयो कंडोम वग़ैरह जे ज़रिए न वञे, जेसि ताईं हू सबबु आहे, सबबु ख़तमु थी वञे उन्हनि खे इहो कमु जेको आहे छॾे ॾियणो पवंदो। इन खां बाद में हिकिड़ो ॿियो इस्तेमालु कयो वेंदो आहे नसबंदी वारो, जीअं बिल्कुलु मर्द जे अंदरि ताक़त आहे जेका ॿार पैदा करण वारी उहा ख़तमु कई वेंदी आहे, कटे छॾिबी आहे। हाणे ही बिल्कुलु हराम आहे, हिन सभ जो इत्तिफ़ाक़ आहे। या औरत जो हीअं हुजे त हाणे उनजे रहम में को अहिड़ो तब्दीली कई वञे हाणे हू ॿार पैदा करण जे क़ाबिल ई न रहे। ही ॿई कमु नसबंदी वारा, चाहे औरत जो हुजे या मर्द जो हुजे, ॿई तरीक़े ॿिन्ही जे लाइ नाजाइज़ ऐं हराम आहे। इन खां अलावा हिकिड़ो ॿियो तरीक़ो बि इस्तेमालु हूंदो आहे फितरी ज़ब्त तौलीद। तिबी तहक़ीक़ जे मुताबिक़ मेंसिस आहिनि हैज़ जा ॾींहं, उन खां बाद में कुझु अहिड़ा ॾींहं हूंदा आहिनि जिन जे अंदरि अगरचे जिनसी ताल्लुकात क़ाइमु कया वञनि, हम बिस्तरी कई वञे, पोइ बि ॿार कोन पैदा थींदो, हामिला कोन थींदी औरत। ऐं को माण्हू अहिड़ो आहे ग़ैर इरादी तौर ते उन्हनि ॾींहंनि में करे थो, बाक़ी ॾींहंनि में माई जे वेझो कोन थो वञे, उन खां ई थी थो वञे, ग़ैर इरादी तौर ते आहे। या वरी को उज़ुर सही आहे, जेके मूं उज़ुर अर्ज़ु कया, पोइ त हीउ करे सघे थो। जेकॾहिं इते बि उज़ुर सही न आहे या को ग़ैर शरई सबबु आहे, पोइ बि फितरी ज़ब्त तौलीद यानी अहिड़नि ॾींहंनि में सिर्फ़ु जिमा करणु जिन में ॿार पैदा न थिए, बाक़ी ॾींहंनि में माई जे वेझो न वञणु, इन जे करे मथां हमल न थी वञे, ॿार न पैदा थी वञे, खाराईंदो केरु, पीआरींदो केरु ऐं ॿारनि जो बोझ केरु खणंदो, हिन नियत सां आहे त पोइ ग़लति आहे। नियत ते डिपेंड करे थो। हिन सूरत में फितरी जेको ज़ब्त तौलीद आहे, जेके मख़सूस ॾींहं आहिनि उन्हनि में हम बिस्तरी करणु, छो त इन्नमल अमालु बिन्नियात, अमलनि जो दारोमदार नियत आहे, जहिड़ी नियत हूंदी ओड़ो ई हुकुम लॻंदो। ठीकु। मुफ़्ती साहिब, हाणे ॿियो सुवालु आहे, कुझु मर्द अहिड़ा आहिनि जिन जो जेको मादा तौलीद जेको आहे, यानी कि जंहिंखे चइजे त स्पर्म्स जेके आहिनि उहे बचेदानी ताईं, रहम ताईं, ओवरी ताईं नथा पहुची सघनि औरत जी, या कमज़ोर हुजण जे करे या मिक़दार घटि हुजण जे करे या उन्हनि में ताक़त न आहे, अॻु में ई उहे मरी था वञनि या कुझु, त पोइ जो ॿियो तरीक़ो जदीद साइंस जे हिसाब सां कयो वियो आहे त टेस्ट ट्यूब बेबी जेके आहिनि उहे कया था वञनि, त मर्द जो कतिरो जेको आहे, जेके स्पर्म्स आहिनि उहे हिकिड़ी उन में वठी उहे पाण हथरादू तरीक़े सां औरत जे बचेदानी ताईं दाख़िल कया था वञनि पिया। हाणे उन्हनि में या त अलाह खे ख़बर आहे, या त पोइ उनजो DNA थिए त बाक़ी इन जा स्पर्म्स हुआ, या इहो हिकिड़ो माण्हुनि खे उनखे, छो त इहा ख़बर अलाह खे, ॿियो उन डॉक्टर खे, त बाक़ी उन जा रियल आहिनि, या हिकिड़ा जेके मार्केट में हलनि था पिया, अॻे ई तयारु थियल आहे टेस्ट ट्यूब, हिन खां वठी उनखे तसली ॾियणु तुंहिंजी औलाद आहे। ॿ मसइला तव्हांखे मां पुछिया आहिनि, हिकु त रियल पंहिंजे ई मुड़ुस जो उन जी ज़ाल जे ओवरी ताईं, उन जे बचेदानी ताईं पहुचाइण जो शरई हुकुम छा हूंदो, जे कमज़ोरी जी सूरत में ज़ाहिर न त पोइ एतिरो ख़र्चु करणु ज़रूरु किरे जेकॾहिं रियल में वञे थो। बाक़ी जेकॾहिं हिकिड़ो आहे त बाज़ारी अहिड़ी शइ जेका अॻे ई ख़रीद थियल आहे, हिन खे ख़ुशि करण जे लाइ उहा रखी वई, उतां औलाद पैदा थी वई, जंहिंजो कतिरो वियो उहा हिन जी ज़ाल त न हुई। बिल्कुलु। इन ॿिन्ही सूरतुनि में शरीयत जो हुकुम छा हूंदो? जी, ॿिन्ही सूरतुनि जो मुख़्तलिफ़ हुकुम आहे। पहिरीं सूरत इहा आहे त जेकॾहिं उन साॻे मुड़ुस जो आहे मादो, पंहिंजे घर वारे जो मादो आहे ऐं रहम ताईं नथो पहुची सघे, को सबबु आहे त इंजेक्शन जे ज़रिए, टेस्ट ट्यूब जे ज़रिए जेकॾहिं पंहिंजी घरवारी जे रहम में दाख़िल कयो वञे, त हू हिन में शरई तौर ते इजाज़त आहे, ऐं इन में जेकॾहिं ॿारु पैदा बि थी वियो त हीउ ॿारु इन जो चवराइबो ऐं साबितुन नसब चवराइबो। हीअ त जाइज़ तरीक़ो आहे। बाक़ी जेके मार्केट में मिलनि था या ॿिए कंहिं जो नुतफ़ो खणी करे कंहिं ग़ैर औरत, अजनबिया औरत जे रहम में दाख़िल कयो वञे, हीअ हराम आहे। ग़ैर जी, ॿिए जी खेती में, ॿिए जे बनी में ॿिज पोखण जे मुतरादिफ़ आहे, ऐं हीअ हराम तरीक़ो आहे। हिन मां जेको ॿार बि पैदा थींदो उहो बि हराम जो हूंदो, शरई तौर ते नाजाइज़ आहे। अच्छा, उहो मिल्कियत में हक़दार हूंदो? न, बिल्कुलु कोन हूंदो, छो त हुनजो नसब ई कोन्हे। जॾहिं नसब कोन्हे त मिल्कियत जो बि को तालुक़ ई कोन रहंदो। त
त लिहाज़ा सही इहो ई आहे त पंहिंजे घर वारे जो जेको मादो आहे उहो इंजेक्शन जे ज़रिए रहम में पहुचाए करे सघिजे थो, उन में औलाद पैदा थींदी, उहो साबितुल नसब आहे। बाक़ी जेको मार्केट में जेके मिलनि था जुज़ा, या वरी कंहिं ॿिए मर्द जो मादो खणी करे कंहिं औरत जे जेका उनजी घरवारी कोन्हे उन जे रहम में रखियो वञे, त हीउ अमल बि नाजाइज़ आहे, हिन में पैदा थींदड़ ॿार बि नाजाइज़ ऐं गैर साबितुल नसब आहे। मुफ़्ती साहिबु हिकिड़ी ॿी बि दुनिया में असां वटि पाकिस्तान में अञा ताईं मुंहिंजे इल्म में न आहे, पहुती न आहे, त बाक़ी फॉरेन में हली रहियो आहे, त उनखे हिकिड़ो लफ़्ज़ ॾिनो हूंदो आहे मख़सूस, जंहिंजो तर्जुमो मां कयां त कुख किराए ते वठणु। जो परफेक्ट माना सिंधी तर्जुमो मूंखे ईअं थो लॻे पियो त माना उनजो पेट किराए ते वठिबो आहे, कंहिं औरत खे चइबो आहे, उन सां काई डील कबी आहे त जॾहिं मुंहिंजो ॿारु तुंहिंजे पेट में ईंदो तूं उनखे पलंदो, जेतिरे ताईं मां तोखे खाध खुराक मां ॾींदुसि, तुंहिंजी उन महिल जेकी ज़रूरत हूंदी खाधे पीते जी, वाइटामिन सी ॿियो टियों सभु कुझु मां ॾींदुसि, ऐं ॿारु ॼणे ॾींदीअ तोखे हेतिरी रक़म मां ॾींदुसि, उहो ॿारु मुंहिंजे मादे मां पैदा थियल आहे, मुंहिंजो हूंदो, पोइ शादी कोई नथो करे, पंहिंजो औलाद वठे थो ईअं, या औरत पंहिंजे पेट में पैदा करणु नथी चाहे, चए थी तूं इहो, या जेका बीमारी आहे हिन औरत खे, उनजे ज़ाल खे अहिड़ी बीमारी आहे जो उनखे औलाद डॉक्टरनि चयो आहे तोखे न थींदी, पोइ इहा चए थी भई ॿिए औरत जे पेट में पंहिंजो नुत्फ़ो वठी मूंखे औलाद वठाए ॾे, जेका औलाद हूंदी तुंहिंजी, इहो अमल कीअं आहे शरीयत में? इहो बि बिल्कुलु नाजाइज़ ऐं हराम आहे। ॿिए जी कुख किराए ते बनी त कोन्हे, या को जॻह या घर त कोन्हे किराए ते वठी करे उन में चंद ॾींहंनि जे लाइ पंहिंजो सामान रखिजे, पोइ टाइम पूरो थी वञे खणी छॾिजे। हीअ मर्द ऐं औरत जेके आहिनि हीअ कंहिंजी मिल्कियत कोन्हनि, इंसानु पंहिंजे जेको जिस्म आहे उन ख़ुदि मालिक कोन्हे, इहा ई वजह आहे त हिन जे जिस्म जो, इंसान जे जिस्म जो अल्लाह तबारक व तआला मालिक आहे पूरे तरीक़े सां, इन जे करे ख़ुदकुशी हराम कई आहे। हालांकि हू पंहिंजो जिस्म आहे, पाण सां थो कढे, पंहिंजी मर्ज़ी आहे, हराम इन जे करे आहे त हिन जी मर्ज़ी कोन हलंदी, हिन जो जिस्म आहे, हिते मर्ज़ी अल्लाह ऐं उनजे रसूल जी हलंदी, ऐं अल्लाह ऐं उनजे रसूल फरमायो आहे त ॿिए कंहिंजे पेट जे अंदरि ॿिए कंहिंजो नुत्फ़ो न हुजे, ॿिए कंहिंजो ॿिज न दाख़िल थिए, हीअ शरीयत में हराम, हीअ बि बिल्कुलु ज़िना चवराइबो। मुफ़्ती साहिबु, हाणे जदीद दौर जे हिसाब सां अॼुकल्ह जानवरनि जी जेके आहिनि उहे बि ईअं ई माना टेस्ट ट्यूब जे ज़रिए सां औलाद जो सिलसिलो हले थो, त जेकॾहिं उहो को ॿारु यानी बचो जानवर जो जेको टेस्ट ट्यूब ज़रिए सां उनखे ॾिनो वियो आहे, उनजे नर खे नांदो वियो आहे, त उन सूरत में उहो जेको बचो आहे उन जो क़ुर्बानी करणु कीअं, खाइणु कीअं, हलाल आहे न आहे? जी बिल्कुलु, जानवर में ही सूरत डिफरेंट आहे, मुख़्तलिफ़ आहे, छो त मर्द ऐं औरत में त शादी वारो सिलसिलो आहे, घरवारी ऐं निकाह वारो, जानवर में ही कोन्हे। जानवर में कंहिं बि मादी जे अंदरि कंहिं बि किथे जो बि को नर हुजे, नुत्फ़ो अंदरि दाख़िल थियो, उनजे पेट मां जेको बि फर पैदा थींदो उहो हलाल हूंदो ऐं उनजो खाइण बि जाइज़ हूंदो, त लिहाज़ा जानवर में हुकुम आहे त भले इंजेक्शन जे ज़रिए मसनूई तरीक़े सां को नुत्फ़ो दाख़िल कयो वञे या कि जानवर जो ई दाख़िल कयो वञे, ॿिन्ही तरीक़नि सां जेको फर पैदा थींदो उहो फर बि हलाल आहे, ऐं उनजी जानवर हलाल हुजे, शर्त इहा कंडीशन त ज़रूरी हूंदी। ऐं इहो बि मसइलो पुछियो वेंदो आहे त क़ुर्बानी हिन जी जाइज़ आहे न, जॾहिं हू हलाल आहे त क़ुर्बानी जी जेकॾहिं शराइत ॿियूं लधियूं वञनि थियूं उमिरि वग़ैरह, त उहा बि क़ुर्बानी बि थी वेंदी। मुफ़्ती साहिबु, हिकिड़ो ॿियो मसइलो आहे, ॿारहाड़ी में अक्सर ईअं थिए थो त हिकु जानवर ॿिए नसल सां उनजो थी थो वञे पियो, ठीकु आहे सिलसिलो, मिसाल जे तौर ते के हलाल जानवरनि खे हराम, जो कुतो आहे उनजो थी वियो ॿकरी रिढ सां घुमनि था उते उहो थी वियो। हाणे इन सूरत में जेको बचो पैदा थिए थो उनजे लाइ छा हुकुम हूंदो? मगर वक़्तु ब्रेक जो थियो आहे, नाज़रीन कमर्शियल ब्रेक आहे, नंढो ब्रेक वठूं था, शरई फ़िक़ही जदीद मसाइल आहिनि, हिन ते अञा टें ब्रेक में बि इनशाला गुफ़्तगू थींदी। अवां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट, असां इजो था वापसि वठूं इनशाला। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम रोशनी जी वाट। मां सवाल तव्हां ॿुधो हूंदो, वरी मां वरजायां थो पियो। मुफ़्ती साहिबु, हिकु जानवर हिकु जिन्स आहे, कुतो आहे, वॾा ॿकरी आहे, वरी हिते ई वठूं था घणी ट्रेग न आहे, या रिढ आहे, इन जो हुन सां मिलाप थी वियो आहे, मिलाप थियण खां पोइ जेको बचो पैदा थियो उनजे लाइ छा हुकुम हूंदो? बच्चो जानवर में माउ जे हुकुम में हूंदो आहे, माउ जंहिं जिन्स जी हूंदी, मसलन कुते ऐं ॿकरी जो थियो आहे, ऐं ॿकरी मां को फर आहे पैदा थियो आहे, त उहो फर ॿकरी जे हुकुम में हूंदो, यानी ॿकरी जे ई नसब में ॿकर ई कहलाइबो या
नंढो जेको बि मादी हूंदी त मादी कहलाइबी, माउ जो हुकुम हूंदो। हाँ बशर्ते कि जेकॾहिं कुते जो मेलाप थियो आहे ऐं हू बिल्कुलु ई कुते वांगुरु आहे सूरत हर शइ में, त पोइ हुनजे मुताबिक़, न त असल माउ जे हुकुम जे तहत हूंदो जानवर जो। फुका फरमाइनि था न उनखे पाणी पेश कयो जी त जानवर जेकॾहिं पींदो आहे, कुतो पींदो आहे त ज़बान सां ईअं चटे चटे पींदो आहे, ऐं बकरी पींदी त पूरो चूसे चूसे पींदी। बिल्कुलु। जेकॾहिं चटे चटे पीए थो त कुतो कुतो आहे। ठीकु आहे। ऐं गाह बि पेश कयो, गोश्त बि पेश कयो, छो त कुतो गाह न आहे खाईंदो, उहो गाह जी तरफ़ रग़बत आहे त उहो बकरी आहे, जेकॾहिं हू गोश्त जी तरफ़ रग़बत आहे, गाह नथो खाए त पोइ उहो जी बिल्कुलु कुतो आहे। इहे मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि। जी हाणे अचूं था मुफ़्ती साहिबु, कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजा नाज़रीन नथा पुछी सघनि कंहिंखां हया जे करे, पर इहे सवालात करणु इन जे करे ज़रूरी आहिनि ताकी असांजे नई नसल खे जदीद मसाइल खां वाक़फ़ियत हुजे, छो त इहे जराइम आम थी विया आहिनि। को न पुछण सां माना अमल थी रहियो आहे, पुछा करण में हया आहे। जॾहिं अमल थिए थो उते हया थियणु घुरिजे न, पुछण में हया न थियणु घुरिजे। सवाल इहो आहे, औरत बीमार आहे या पीरियड्स आहिनि, मख़सूस ॾिहाड़ा आहिनि, हैज़ जा आहिनि, मर्द सम्झे थो त मां नथो झले सघां पाण खे, हाणे इन सूरत में मर्द चए थो त मां औरत सां मेलाप करणु थो चाहियां, जॾहिं त रब जो हुकुम आहे, रसूल करीम अलैहिस्सलाम जो हुकुम आहे त अयाम हैज़ में, निफ़ास में औरतुनि सां इहो सिलसिलो न कयो। हाणे इन सूरत में उनजो ॿाहिरि डिस्चार्ज थियणु, उज़वनि सां खेॾणु, ताकी हिकिड़ो हिनजी बि पूरी थी वञे ऐं होॾे बि न थिए, इन सूरत में औरत जे हथ सां, पंहिंजे हथ सां या जिस्म सां टच करे इहो डिस्चार्ज थियणु शरीयत जे उनमें छा रूह सां हुकुम? जी बिल्कुलु, हैज़ जी हालत में अहिड़ी हालत पैदा थी वञे त मर्द जे मथां, मुड़ुस जे मथां शहवत ग़ालिब आहे, जेकॾहिं पंहिंजी घरवारी सां हिते न कंदो त हू ज़िना में मुब्तला थी सघे थो, या ॿी की बुराई में मुब्तला थी सघे थो, या वरी औरत अहिड़ी बीमार आहे जंहिंसां हमबिस्तरी करणु मुनासिब न आहे, या वरी निफ़ास जा ॾियाड़ा आहिनि, अलगर्ज़ कहिड़ी बि ज़रूरत आहे पैदा थी वियो औरत खे जो हाणे औरत जे लाइ डॉक्टर चए थो जेकॾहिं इहो थियो त तुंहिंजी सिहत खे नुक़सानु या तुंहिंजी ज़िंदगी खे नुक़सानु आहे। हिन सूरत में मर्द उनजे उज़वनि सां खेॾे करे पंहिंजे पाण खे फ़ारिग़ करे सघे थो, या वरी हिन में हीअं बि थी सघे थो औरत पंहिंजे हथ सां पंहिंजे घर वारे जे मख़सूस उज़वे सां खेॾे करे उनखे फ़ारिग़ करे सघे थी, फ़ुक़हान इन जे मुतालिक़ लिखियो आहे। लेकिन शर्त इहा आहे त मर्द ख़ुदि पंहिंजे हथ सां पाण फ़ारिग़ न थिए, इहो मलऊन आहे। इन जे बारे में इन जे लाइ छा हदीस पाक में छा फरमायो? हदीस पाक में पाण ते गुस्ल फ़र्ज़ करे, छो त निकाह नथो करे या निकाह थियल आहे पोइ बि पंहिंजे हथ सां पाण गुस्ल फ़र्ज़ करे पंहिंजे हथ सां, इन जे बारे में हदीस मुबारक में आहे ना कि हतुल यद मलऊन, जेको हथ सां ही कमु कंदड़ आहे त हू मलऊन आहे, यानी लानती आहे। लानती जो मतिलबु आहे अल्लाह ताला जी रहमत खां परे आहे, यानी अज़ाब जो मुस्तहिक़ आहे। ऐं क़यामत वारे ॾींहुं हदीस पाक आहे न त उन जा तिरियूं जेके हूंदियूं हथ जूं, गौर सां ॿुधो नाज़रीन, इहा ख़ासि तौर ते मुंहिंजा नौजवान नसल जेका आहे गौर सां ॿुधो, हदीस शरीफ़ में आहे त जॾहिं उहो शख़्स तौबा करण खां बग़ैर जेको मरी वियो, तौबा खां बग़ैर क़यामत वारे ॾींहुं उथंदो त उनजी तिरी ते पेट हूंदो, उनजी तिरी ते, उन में पेट, जीअं औरत खे पेट थींदो आहे उनजी तिरियुनि में पेट हूंदो। माण्हू पुछंदा छा आहे, चवंदा हीउ उहो बदबख़्त आहे जेके पंहिंजे हथनि सां पाण ते गुस्ल फ़र्ज़ कंदो। हाणे नाज़रीन सम्झो था मां परदे में ॻाल्हायां थो, सो इहो सख़्तु गुनाह आहे, इन जे मथां लानत कई वई आहे, गुनाह कबीरो आहे, क़यामत वारे ॾींहुं ज़लील थींदो, रुसवा सभिनी जे साम्हूं। इहो हुयो जेको ईअं कंदो। ऐं इन में ॿियूं बि बीमारियूं आहिनि, ॿिया बि मसइला आहिनि, साइड इफेक्ट आहिनि, मसइलनि शादी लाइक़ु न रहंदो, शादी जे लाइक़ु कोन रहंदो, ऐं अहिड़ा केस बि आया आहिनि। पोइ वरी हकीम जे पोयां भॼंदा आहिनि असांजा नौजवान, त उन्हनि खे घुरिजे त नौजवानी ते कोशिशनि कंट्रोल कनि। वालिदैन ते न आहे त औलाद जे वक़्त ते शादी कराइनि। बिल्कुलु इन में वालिदैन ते बि आहे त सभ खां पहिरीं आहे त उहो जीअं बालिग़ थी वञे, वालिदैन जे लाइ हुकुम आहे, चाहे छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, ॿिन्हिनि खे टाइम ते निकाह कराइनि। ऐं ॿियो हीअ आहे त जेकॾहिं को अहिड़ा मसइला पैदा थी विया आहिनि, वालिदैन नथा कराइनि, हू ज़िमेदारी पूरी नथा कनि, त उन नौजवान पाण खे घुरिजे त हू अलाह ऐं उनजे रसूल जे नाफ़रमानी न करे, पंहिंजे पाण ते कंट्रोल करे, कोशिशि करे पाण शादी जा अहिड़ा ज़राए पैदा करे। असां वटि मसइलो इहो आहे त आमदनी कोन हूंदी आहे, निकाह तॾहिं कराईंदा जॾहिं पूरा आमदनी जा ज़राए थी वञनि, घर पंहिंजो हुजे, बर्बाद थी पंहिंजे हथनि सां गुस्ल फ़र्ज़ करे 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 उज़वे खे उन कंडीशन में करे छॾियो आहे जो उहो शादी जे लाइक़ु ई न आहे। अॼुकल्ह घरनि में तलाक़ूं इन जे करे थियनि थियूं, छोकिरो हाणे सुम्हण जे लाइक़ु ई कोन्हे, उनजे अंदरि उहा सलाहियत ई कोन्हे, अहलियत ई कोन्हे ॿार पैदा करण जी। हाणे उन खां बाद में झगड़ा थींदा ऐं तलाक़ूं थी वेंदियूं, घर तबाह ऐं बर्बाद थियनि पिया। औरत छो अचे अहिड़े घर में? बिल्कुलु, जंहिं घर में उनजी घुर्ज पूरी न थिए। माण्हू अहिड़े होटल में वेंदो जिते मानी न मिले, कहिड़े कम जो होटल उहो, जिते माण्हू वञे पेट बि न भरिजे, उहा न्याणी बि कंहिंखे वाधारी त न आहे जो अहिड़े सां शादी कराए जेको मर्द जे लाइक़ु ई न आहे औरत जे,
पंहिंजो पाण सां ज़ुल्म करे वेठो आहे, तंहिंजे करे इहो अमल बि ग़लति आहे। वालदेन जे मथां भारी ज़िम्मेदारी आहे, उनखे पंहिंजो नसल बचाइणो आहे न। उनखे जेकॾहिं जल्दी शादी करायो। जल्दी शादी कराइनि था त उनजो नसल वधे, जेकॾहिं न कराईंदा देरि कंदा त नसल तबाह थी वेंदो। इहो छड़ो मर्द जे लाइ न आहे, औरत जे लाइ औरत जे लाइ बि आहे, बिल्कुलु साॻियो हुकुम पंहिंजे हथ सां ग़ुस्ल आहे, फ़र्ज़ बिल्कुलु ॿिन्ही जे लाइ साॻियो हुकुम आहे। जेके बि ॿई मर्द लानती औरत आहिनि। ॿई लानत आहिनि, मलून आहिनि। अलाह ताला असांखे अहिड़े मर्ज़ खां पनाह में रखे, महफ़ूज़ रखे। मुफ़्ती साहब, असां अल्लाह पाक असांजे हाल ते रहम फरमाए। हर उहो ऐब, उहो जुर्म जेको दुश्मननि में हुयो, अल्लाह ऐं उनजे रसूल जे दुश्मननि में हुयो अज़्ज़ वजल व सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जी पैरवी सोशल मीडिया फिल्मूं ॾिसी 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 असांजी नौजवान नसल ईअं सम्झो न चयो थो वञे पियो त जहनम कॾहिं असांखे मिलंदी तूं। उन्हनि मां हिकिड़ी बुराई आहे, मर्द औरत जे बजाए जो उनखे जेको हुकुम आहे उते दख़ूल करण जे जेको आहे अल्लाह जे रसूल जी इजाज़त आहे, उनजे बजाए वात खे इस्तेमालु थो करायो पियो वञे। औरल जी सम्झो त मुंहिंजो इशारो नाज़रीन सम्झनि था त उहो वात खे गंदी, हालांकि हिन सां कलमो पढ़िजे थो, इन वात सां क़ुरान पढ़िजे थो, इन सां अल्लाह रसूल जो नालो वठिजे थो। इन जो ज़मीर इजाज़त, इन्हनि इन टॉपिक खे छॾियूं असां त कीअं थो थिए ज़मीर इजाज़त, फ़िक़्ह छा थो चए पियो क़ुरान हदीस जी रोशनी में त औरत खे कोई मर्द मजबूर करे थो त तूं पंहिंजो वात इस्तेमालु करणु ॾे, उन सूरत में शरीयत जो हुकुम छा हूंदो? हिन सूरत में हुकुम इहा आहे त हिन जूं ॿ टे सूरतूं आहिनि। हिकु इहा आहे त जेकॾहिं हू उज़्व इस्तेमालु कजे मुंहं जे अंदरि ऐं उनजी नापाकी गंदगी मुंहं में अचे, जंहिंखे मनी चवंदा आहियूं, त हीअ हराम आहे। छो त नजासत खे खाइणु मुंहं में दाख़िल करणु हीअ हराम आहे, चाहे उहा नजासत पाणी जी लिक्विड हुजे या ठोस हुजे। ॿिन्ही सूरतनि में नजासत खे मुंहं में दाख़िल करणु हराम आहे। ऐं जेकॾहिं ॿी गुनाह आहे, हराम यानी गुनाह जो कमु आहे। ऐं ॿी सूरत आहे त मनी त कोन्हे बल्कि मज़ी जेका हूंदी आहे उन खां पहिरीं थोरो पाणी लिक्विड, थोरो पाणी निकिरंदो आहे, उहो पाणी जेकॾहिं मुंहं में वञे थो इन हालत में करे थो त इहो बि मकरूह तहरीमी आहे, इहो बि गुनाह जो कमु आहे। ऐं टी सूरत आहे नॉर्मल, यानी या त उन ते कंडुम चढ़ियल आहे, कंडुम जी सूरत में इस्तेमालु थो करे, या वरी अहिड़े तरीक़े सां उनखे इस्तेमालु कयो थो वञे मुंहं में उहा नजासत या पलीती न लॻे त हीअ मकरूह तंज़िया शरीयत हिनखे नापसंदि कयो आहे। छो? हीअ साॻियो तव्हांजो मुंहुं, साॻी ज़बान, हिन सां तव्हां क़ुर जी तिलावत था कयो, हिन सां तव्हां क़ुर सां गॾोगॾु अल्लाह ऐं उनजे रसूल जो नालो ज़बान सां था खणो, हिन सां कलमो था पढ़ो, ऐं इन ज़बान खे तव्हां उन गंदी जॻह ते इस्तेमालु था कयो। इन जे करे जेकॾहिं तमामु सूरतूं कोन्हनि, गंदगी कोन थी अचे, मज़ी ऐं मनी जो दुख़ूल कोन थो थिए, पोइ बि मकरूह तंज़िया नापसंदीदा आहे। ऐं हीअ अमल बि मुस्लमान जे लाइ लाइक़ु कोन्हे, शान जे मुताबिक़ न आहे। हीअ मग़रिबी असांजो दरअसल नौजवान हिन में छो मुब्तला थियो आहे? असां दरअसल असांजो नौजवान कोशिशि कंदो आहे असां मग़रिब जी पोइवारी कयूं। कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे त उन्हनि जूं बुरायूं असां वॾी शान सां, शौक़त सां ऐं वॾे रोब ऐं धौफ़ सां उन पंहिंजे पाण खे अपनाइण जी कोशिशि कंदा आहियूं। त हीअ ग़ैर फितरी नाजाइज़ अमलनि इन्हनि खां बचणु घुरिजे। ऐं जेको सही तरीक़ो अल्लाह ऐं उनजे रसूल जो ॿुधायल आहे, उते बि त तव्हांजी ख़्वाहिश पूरी थी सघे थी न, उते तव्हांखे हिकिड़ो पूरो तरीक़ो ॾिनल आहे, उनजे मुताबिक़ तव्हां अचो। जहिड़ी तरह पोएं रस्ते में अचणु मना आहे, हिकिड़ो मख़सूस जॻह आहे, ज़िना ऐं हराम आहे, नाजाइज़ आहे। अहिड़ी तरह मुंहं में ग़ैर शरी तरीक़े सां मुंहं खे इस्तेमालु करणु, वात खे इस्तेमालु करणु, मख़सूस उज़वे खे उन में शरीयत इजाज़त नथी ॾे, बिल्कुलु गुनाह आहे, हराम आहे, मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, इनखे बचणु घुरिजे, नौजवाननि खे बचणु घुरिजे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। असांजी कोशिशि इहा आहे असां पंहिंजी नौजवान नसल खे सुठे खां सुठो इल्मु पहुचायूं मुफ़्ती किराम जे ज़रिए सां क़ुरान हदीस जी रोशनी में, ताकी असांजी नई नसल जेका आहे उहा क़ुरान जे रस्ते ते हले, हदीस जे रस्ते ते हले, न की गैरनि जा तौर तरीक़ा ॾिसी करे पंहिंजो अलाह खे नाराज़ कनि। पोइ चओ था इन असांजी दुआ क़बूल नथी थिए, इन वात सां दुआ क़बूल थिए जंहिंखे तव्हां बजाए जो पाक रखण जे गंदो ऐं ग़लीज़ करे छॾियो आहे। ख़ुदारा पंहिंजे हिन कमज़ोर जिस्म ते रहम कयो, अल्लाह जे अज़ाब खे दावत न ॾियो, अल्लाह खां डिॼो, अल्लाह जो ख़ौफ़ रखो। अहिड़ो कमु न कयो जंहिंसां अल्लाह जो रसूल अज़्ज़ वजल व सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ थिए। तंहिंजे करे हीउ प्रोग्राम ॾिसंदा रहो। हिते असां कोशिशि कंदासीं त वधि खां वधि सुठे खां सुठो मवाद ऐं तव्हांजी इस्लाह जी भरपूर कोशिशि थिए। अल्लाह पाक असांजी हिन कोशिशि खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। मां थोराइतो आहियां तव्हां सभिनी जो जेके वक़्तु कढी सॼो प्रोग्राम ॾिसो था। मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम सिकंदरी साहिबु अवां जी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾेई करे
बहितरीन मसइलनि खे तव्हां उजागर करियो था। अल्लाह पाक तव्हांजी इन अचण खे, इन कोशिश खे पंहिंजी बारगाह में शरीफ़ क़बूलियत अता फरमाए। मोहतरम नबील अहमद अयूबी सोहरवर्दी साहब, आपका बेहद शुक्रिया, आप तशरीफ़ लाए हमारे प्रोग्राम में। सो नाजरीन, आखिरी गुज़ारिश, सिंध TV HD इस्लामिक सम्झी विया हूंदो, यूट्यूब चैनल असांजो, इनखे सब्सक्राइब कयो, महिरबानी करे प्रोग्राम ॾिसो बि ऐं इनखे शेयर बि करियो, ताकी तव्हां कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके पाण नथा ॿुधाए सघो, नथा चई सघो, मुफ़्ती इन कराम जी गुफ़्तगू आहे, तव्हां पहुचायो हुते। इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हांखे क़ुरान हदीस ऐं शरीयत पहुचाइण जो अजर ज़रूरु अल्लाह पाक पंहिंजी रहमत सां अता फ़रमाईंदो। ऐं फेसबुक ते सिंध TV HD ऑफिशियल लिखो, पेज आहे असांजो, पेज खे फॉलो करियो, लाइक करियो, प्रोग्राम ॾिसो, नेकी जे कमनि में असांजी मदद कयो, अल्लाह पाक तव्हांजी मदद कंदो इंशाअल्लाह तबारक व तआला। अल्लाह पाक चाहियो त सुभाणे साॻिए वक़्त ते इहो ई सिंध TV चैनल हूंदो, प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर टॉपिक को ॿियो हूंदो। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। मंगते खाली हाथ न लौटे, मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो, मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो, मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो, उनका करम फिर उनका करम है, उनके करम की बात न पूछो, उनका करम फिर उनका करम है, उनके करम की बात न पूछो, मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो, इश्क नबी कौनैन की दौलत, इश्क नबी बख्शिश की ज़मानत, इश्क नबी बख्शिश की ज़मानत, इससे बढ़कर दस्ते तलब में है भी कोई सौगात न पूछो, ज़ाहिर में ज़ाहिर में तस्कीने दिलो जान, बातिन में मेराज दिलो जान, बातिन में मेराज दिलो जान, नाम नबी फिर नाम नबी है, नाम नबी की बात न पूछो, मैं क्या और क्या मेरी हकीकत, सब कुछ है सरकार की निस्बत, सब कुछ है सरकार की निस्बत, मैं तो बुरा हूँ लेकिन मेरी लाज है किसके हाथ न पूछो, खालिद मैं बस इतना कहूँगा,
جاگ اٹھا اشکوں کا مقدر، جاگ اٹھا اشکوں کا مقدر، عشق نبی میں روتے روتے کیسے کٹی ہے رات نہ پوچھو، منگتے خالی ہاتھ نہ لوٹے، کتنی ملی خیرات نہ پوچھو۔ روشنی جی وار تمام ایپیسوڈ ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।